घटना ॿुधाई से असां राजेंद्राचार्य महाराज ॿुधाई त हिकु बार हिकिड़े नगर में भागवत कथा थी। कई माण्हुनि ॿुधी पर हिकिड़े गांव जे माण्हू ॾाढी सिक सां ॿुधी। 7 ई ॾींहं सभिनि खां पहिरियों अचे प्रेम सां ॿुधे और 7 ॾींहं जॾहिं पूरा थिया त उहो रोअण लॻो, चवणु लॻो त महाराज जी मां छा कयां, मूंखे एॾो अमृत मिलियो आहे, इहो सदा सदा कीअं मिलंदो रहे। असांजे गांव में त हमेशह न थींदी आहे भागवत कथा, कीअं कजे? त भाई तूं हिकु कमु कर, तूं पाण भागवत कथा ॿुधंदो कर आसपास। चई आसपास शहर ॾाढो परते आहे, असांजे गांव में थींदी न आहे, कीअं कयां? अच्छा त हिकु कमु कर, छा? तूं ईअं भागवत खणी वञ, सस्ती अथई, बढ़िया, 100 रुपए में भागवत थी अचे, उन ज़माने में अञा सस्ती, इहा खणी वञ और तूं घर में पढ़ंदो कर। तॾहिं रोअण लॻो। रोए छो थो? कि मूंखे त पढ़ण बि न ईंदी आहे। चओ हरे राम। अच्छा त भाई कमु कंदो कर, ही भागवत तूं खणी वञ, तोखे इहो त पतो आहे हिन में श्री कृष्ण भॻवान जी कथा आहे। हा हा, त तूं रोज़ हिन खे मथो टेकींदो कर, पूजा कंदो कर, हृदय सां लॻाईंदो कर, ऐं तूं हिन सां प्रेम कर, ऐं कननि सां तूं काथों बि कथा ॿुध, टेप में ॿुध या रिकॉर्ड में ॿुध, पुराणे ज़माने जी ॻाल्हि, तोखे जीअं मिले उहा कथा ॿुध। हा बाबा इहो कमु करे थो सघां। हाणे उहो कननि सां कथा ॿुधे ऐं भागवत खे ॾिसे त हिन में ई आहे, जेकी कथा कननि में थी वञे उहो मुंहिंजो मालिक हिन में वेठो आहे, जेको हेॾे भॻवानु रास थो करे उहो हिन में ई त वेठो आहे, गोपियूं हिन में ई त आहिनि। अरे माखन चोरी थी हले, खूब खिलण लॻे, चए हिन में ई भॻवानु माखन चोरी थो करे, खणी छातीअ सां लॻाए, आंसू वहाए, ऐं जेॾी महिल अंतिम समय आयो, चओ जय श्री कृष्ण, त ओॾी महिल अंतिम समय तुरंत उन इशारो करे भागवत महापुराण छातीअ सां लॻाई, ऐं जीअं भागवत पुराण खईं उन जी गति सदगति थी वई, ऐं साक्षात उन खे अंतिम समय भॻवान जा दर्शन थिया। साक्षात दर्शन कंदो भॻवान जा, ऐं कोई उन खे तन में मन में कोई पीड़ा न आई। ॾिसंदे ॾिसंदे उन जे घर परिवार वारनि ॾिठो त अद्भुत हिकिड़ो तेज प्रकाश थियो आहे, अद्भुत हिकिड़ी अनहद आवाज़ थी अचे ॿुधण जे लाइ। भॻवानु उन जे परिवार खे इन करे ॾेखारियो त ॾिसनि त हिन जे पिता जी श्रद्धा भक्ति कोई ख़ाली न आहे, व्यर्थ न वई आहे। कई माण्हू पागल सम्झंदा आहिनि, श्रद्धा जी बलिहारी आहे। श्रद्धा भक्तीअ सां जेको बि भॼन कंदो आहे उहो क्षण भर बि अजायो न वेंदो आहे। त अंत समय परिवार वारनि, आसे पासे पाड़े वारनि सभु ॾिठो त दिव्य प्रकाश थियो आहे, अनहद धुन थी अचे, ऐं मुस्कुराईंदे हे ॾिस प्रभु आया आहिनि, ईअं आंगुर खणी, हे मुंहिंजा प्रभु बीठा आहिनि, हे भक्त बीठा आहिनि, आहा, ईअं कंदे कंदे हरे कृष्ण राधे कृष्ण चई करे उन जा प्राण विसर्जित थिया। बोलो भक्त वत्सल भगवान की। ईअं भक्तमाल जी बि कथा तव्हांखे साईं कृष्णदास ॿुधाई आहे, त हिते हिन ज़माने जी कथाऊं। तॾहिं चवंदा आहिनि भाई इंसान न बदिलजो आहे जेको भक्तीअ में लॻल आहे, जंहिं पकी श्रद्धा रखी आहे, अगरि उहो किरी बि पए त भॻवानु उनजी बांह पकड़े वठंदा आहिनि, उनखे किरण न ॾींदा आहिनि।